إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها بث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأقاموا الصلاة وآتوا الزكاة لهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر في جنات يتساءلون عن المجرمين ما سلككم في سقر قالوا لم نك من المصلين. وقال النبي صلى الله عليه وسلم بين العبد وبين الشرك والكفر ترك السلام. तमाम हमद सना वाखाने वाली अज़मत किबरियाई अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात ला करे लायक ज़ेबाई जैनी ज़ात तमाम तस्बीह तहमीद जे लायक मुस्तहिक है जिन रब्बुल आलमीन जब गुनहगार नाफरमान इंसान मते बेशुमार अनगिनत एहसान मेहरबानी हुई अल्लाह जी उन एहसान ऐं उन मेहरबानी के पा इंसान जेकॾहिं शुमार करणु चाहियूं ऐं उन खे शुमार करण लाइ करे आलम दुनिया जे हर शजर ऐं हर वण जी टाग टाग कलम बनाए लाहियूं समंदरनि जे पाणीअ खे सियाही बनाए लाहियूं त पण अल्लाह रब्बुल आलमीन जो उन एहसान ऐं उन मेहरबानी खे शुमार नथा करे सघूं। बादऊ दुरूद सलाम अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ऐं बिलख़ुसूस अल्लाह जे आख़िरी पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ हाज़रीन जुमा अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया जे अंदरि अची करे माण्हुनि खे जेको दावत ॾिने ऐं माण्हुनि खे जेको पैगाम सुणाए उन दावत जो उन पैगाम जो नालो इस्लाम है। इस्लाम हिकिड़े उसूल जो हिकिड़े ज़ाब्ते क़ानून जो नालो है जेको ज़ाब्तो या जेको क़ानून इंसानी ज़िंदगी जे तमामु पहलुओं खे शामिल है यानी इंसानी ज़िंदगी जो को अहिड़ो मसइलो न आहे या इंसानी ज़िंदगी जे अंदरि गुज़रण वारो को अहिड़ो मरहलो न आहे जिन मरहले जे मुतालिक़ शरीयत इस्लामिया जे अंदरि ऐं दीन इस्लाम जे अंदरि रहनुमाई मौजूदु न वे। अल्लाह रब्बुल आलमीन इंसानी ज़िंदगी जे तमामु मामले खे दीन इस्लाम जे अंदरि पेश करे छॾे उन तमामु मामले जो हल अल्लाह रब्बुल आलमीन दीन इस्लाम जे अंदरि पाण खे साम्हूं रखी छॾे हैं। जेको पण इंसान पिण पिण खे मुसलमान चाराईंदो हुए या जेको पण इंसान पिण पिण खे मोमिने में शुमार कंदो हुए उन इंसान मथे लाज़िम है उन इंसान मथे ज़रूरी है जो उहे शरीयत इस्लामिया जे तमामु अहकाम खे शरीयत इस्लामिया जे जेकी तमामु अहकाम उन तमामु अहकाम मथे अमल करे और उन तमामु अमाल मथे उन तमामु अहकाम मथे साबित कदम रहे। शरीयत इस्लामिया जे तमामु अहकाम मथे अमल करण वारो इंसान जो हक़ीक़ी मोमिन इंसान है उहो जो हक़ीक़ी मुसलमान इंसान है।
इतला करे जोको मुसलमान या जोको इंसान पिण पिण के मुसलमान शुमार कंदो हुए या पिण पिण के मुसलमान चाराइंदो उन इंसान मथे लाज़िम ज़रूरी है जो इं जी शरीयत इस्लामी मथे अमल करे इस्लाम के अहकाम मथे ईअं जो ईमान आड़े जी अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा इकराम ईमान आंदा हो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चतो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ जेकर दुनिया जा इंसान ईअं जी ईमान आणी जी सहाबा इकराम ईमान आंदो हुयो तजी त हिदायत याफ़्ता थी सघंदा ऐं तजी कामयाबी वारा ऐं निजात जे मुस्तहिक बनी सघंदा। यानी अल्लाह रब्बुल आलमीन ईमान ला करे शर्त लगाए छॾे जे पंहिंजो ईमान अहिड़ो ईमान हुअणु खपे जहिड़ो ईमान सहाबा इकराम जो ईमान हो। ऐं सहाबा इकराम जी ईमान के सामने नज़र करे ॾियारी त सहाबा इकराम सिर्फ़ तौहीद जी गवाही के या सिर्फ अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रिसालत की गवाही के ईमान की न समझंदा हुआ बल्कि इन जे साथ साथ शरीयत इस्लामिया के तमाम अहकाम में अमल करे ऐं शरीयत इस्लामिया के तमाम अहकाम के पंहिंजे दीन जो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो लाज़मी जुज़ ऐं पंहिंजी ज़िंदगी जो लाज़मी हिस्सो समझंदा हुआ। एतिरे लाइ करे जेकॾहिं पाण कामयाब थियणो आहे ऐं पंहिंजे करे निजात तलबगार आहियूं ऐं इन जे साथ साथ पिण खे मुसलमान चऊं था पिण के मोमिन चऊं था त पाण मथे लाज़मी ज़रूरी है जे पाण शरीयत इस्लामिया के तमाम अहकाम के जे अल्लाह की वादानियत जो इक़रार करियूं था जे अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रिसालत जो इक़रार करियूं था इन जे शरीयत इस्लामिया के बे अहकाम मथे पण साबित कदम रहो ऐं बे अहकाम मथे पण अमल करे ॾेखारियूं तॾहिं पाण हक़ीक़ी मोमिन ऐं हक़ीक़ी मुसलमान थी करे हक़ीक़ी मुसलमान थींदासीं। कोला त शरीयत इस्लामिया के अंदर किथे पण अल्लाह रब्बुल आलमीन सिर्फ ईमान आणे लाइण खे या सिर्फ पंहिंजी अल्लाह जी पैगंबर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात मथे ईमान खे या अल्लाह के पैगंबर की रिसालत के तस्लीम करने के अल्लाह रब्बुल आलमीन निजात जो ज़रियो के ना करार ॾिने बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जिते पण निजात की ॻाल्हि आई जिते पण जहन्नम जन्नत जो तज़किरो आयो जन्नत के अंदर दाखिले जो जिक्र आयो जहन्नम का बचाव जो जिक्र आयो या जिते पण अल्लाह रब्बुल आलमीन ईमान जो जिक्र करें उते अल्लाह रब्बुल आलमीन उन साथ साथ बई शइ जो पण अल्लाह रब्बुल आलमीन इज़ाफ़ो करें जिन शइ मथे अमल करण पाण करे पंहिंजी निजात जो ज़रियो है वरना सिर्फ पंहिंजो ईमान जो दावो या सिर्फ तौहीद जो दावो ही पंहिंजी निजात लाइ करे काफ़ी नहीं बल्कि तौहीद के साथ साथ रिसालत की गवाही के साथ पाला करे लाज़मी ज़रूरी है जो शरीयत इस्लामिया के तमाम अहकाम मथे अमल करे ऐं पंहिंजी ईमान के साबित करियूं। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व अक़ामुस सलाह जो इंसान जे ईमान आंदो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात वो इंसान जे ईमान आंदो ऐं ईमान का बाद नेक अमल कया व अक़ामुस सलाह ऐं नमाज की पाबंदी कई व आतुज़ ज़कात ऐं ज़कात के अदा कयो लहुम अज्रुहुम इंद रब्बिहिम और इला करे अल्लाह रब्बुल आलमीन अजर है वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून ऐं न कि उन मथे कंहिं बि क़िस्म जो को खौफ हूंदो ऐं न कि उहे गमगीन थींदा। यानी अल्लाह रब्बुल आलमीन सिर्फ ईमान के काफ़ी न करार ॾिने बल्कि अल्लाह ताला ईमान का बाद फौरन नेक अमल के जिक्र करें ऐं नेक अमल में पण अल्लाह रब्बुल आलमीन मिसालूं पेश करें नमाज के कायम करी ज़कात के अदा करी उहो जो इंसान कामयाब थियण वारा आहिनि ऐं उन इंसान लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन अजर अज़ीम तैयार कर रखे। एतिरे लाइ करे मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जेकॾहिं को पण इंसान इस्लाम अल्लाह जी दीन के मञे तो को पण इंसान जेकॾहिं सिर्फ ज़ुबान में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो इक़रार करे लाए तो अहिड़ो इंसान मुसलमान जी सिफ़ाइन जे अंदर तो शामिल थियो ही नथो अहिड़ो इंसान हिकिड़े उसूल के मुताबिक़ मुसलमान तो थियो ही नथो पर अहिड़ो इंसान हक़ीक़ी मोमिन अहिड़ो इंसान हक़ीक़ी मुसलमान न आहे जंहिं सूदी इस्लाम ने तमाम अहकाम ते अमल करे साबित न करे अहिड़ो इंसान उन वक़्त ताईं हक़ीक़ी मोमिन मुसलमान न आहे जंहिं सूदी अमल के साथ पंहिंजे ईमान के साबित न करे। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने के अंदर जो उन कबीले जा अमुक माण्हू आया ऐं उन माण्हू अची अल्लाह के पैगंबर वटि ईमान जो दावो कयो अल्लाह के पैगंबर असां ईमान आंदो है अल्लाह रब्बुल आलमीन फौरन उन वक्त कुरान जी आयतूं नाज़िल करे उन ईमान की तरदीद कए क़ालतिल अराबु आमन्ना कुल लम तुमिनू वलाकिन क़ूलू अस्लमना जे मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये बदवी ऐं देहात में रहण वारा बदू चवंदा असां ईमान आंदो है कुल लम तुमिनू वलाकिन क़ूलू अस्लमना ऐं अल्लाह जे पैगंबर चई रहियो आहे ईमान न आंदा बल्कि कलमो पढ़ायो एतिरे मुसलमान आहियो मुसलमान जे ज़ुमरे जे अंदर शरीक थिया आहियो पर हक़ीक़ी मुसलमान ऐं हक़ीक़ी मोमिन न आहियो हक़ीक़ी ईमान ला करे हक़ीक़ी मुसलमान थियण लाइ करे शरीयत इस्लामिया जे तमाम अहकाम के जिनी शइ जो शरीयत इस्लामिया पाके पाबंद कये जिनी तमाम अहकाम मथे अमल करे जो शरीयत इस्लामिया पाके हुकुम ॾिने उन तमाम अहकाम मथे पाबंदी जो आई उन तमाम अहकाम मथे पाबंदी ईद पंहिंजी निजात जो ज़रियो है ऐं ईद पंहिंजी हक़ीक़ी मुसलमान होने की निशानी है ऐं इन तमाम अमल में शरीयत इस्लामिया जो अहकाम पाके ॾिने उन तमाम अहकाम तौहीद का पुठियां मिणिया पहलो हुकुम जो अल्लाह रब्बुल आलमीन पाके ॾिने या शरीयत इस्लामिया जो पाके हुकुम ॾिने वो हुकुम नमाज की पाबंदी है वो हुकुम नमाज की पाबंदी है कोला त नमाज हिकिड़े मुसलमान की मिणिया वॾी निशानी है इस्लाम क़बूल करण खां बाद हिकिड़े मुसलमान की मिणिया वॾी निशानी नमाज की पाबंदी है तंहिंखां सवाइ ॿियूं जेकी पण इबादतूं आहिनि
वो मरे इबादतूं हिकिड़े मुसलमान जी नुमाया निशानी नथी बनी सघे कोला तो वो तमाम इबादतूं अल्लाह रब्बुल आलमीन हर कंहिं माण्हू मथे फर्ज़ न आहे कंहिं न कि हर वक्त जे अंदर फर्ज़ कये रोज़ो जेकॾहिं त रोज़े के अल्लाह रब्बुल आलमीन 12 महीने जे अंदर हिकिड़े ज महीने में फर्ज़ कये वो पण उन में अमुक माण्हू खे अल्लाह रब्बुल आलमीन छूट ॾिने ज़कात अल्लाह रब्बुल आलमीन साल में सिर्फ मालदार मथे फर्ज़ कये हज अल्लाह रब्बुल आलमीन मालदार मथे सारी जिंदगी में हिकिड़े दफ़ा फर्ज़ कये पर नमाज हिकिड़ो अहिड़ो हुकुम है जो हुकुम अल्लाह रब्बुल आलमीन हर मुसलमान मथे नंढो हुए ते भले वॾो हुए ते भले गरीब हुए ते भले मिसकीन हुए ते भले जंहिं पण हाल जे अंदर जिंदगी गुज़ारण वारो हुए उन मथे अल्लाह रब्बुल आलमीन फर्ज़ कये सिर्फ साल जे अंदर या महीने जे अंदर न बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन ॾींहं रात जे अंदर 5 दफ़ा अल्लाह रब्बुल आलमीन नमाज के फर्ज़ कये त ये नमाज हिकिड़े मुसलमान जी नुमाया निशानी हिकिड़े मुसलमान जी अहम निशानी है जो कोई इंसान नमाज की पाबंदी करे तो वो इंसान हकीकी मोमिन है वो इंसान हकीकी मुसलमान है कोला तो नमाज हिकिड़े ईमान वारे इंसान जी हिकिड़े मुसलमान इंसान जी नुमाया निशानी है खुद अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदर पंहिंजे दौर जे अंदर मुसलमान जी नुमाया निशानी ये ज़िक्र कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे इस्लामी लश्कर के कंहिं पण मुल्क मथे हमलो करण लाइ करे रवाना कंदा हुआ त अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ख़ुसूसी ये नसीहत कंदा हुआ जे रात जी तारीख़ जे अंदर जरे शहर पूरो सुतो पियो हुए त रात जी तारीख़ जे अंदर कंहिं बि शहर मथे हमलो न करजा सुबुह जो इंतजार करदा जेकर उन बस्ती में अज़ान जी आवाज़ अचे थी जेकर उन बस्ती में अज़ान की आवाज़ अचे थी उन बस्ती में माण्हू नमाज ला करे न करें था तो वो बस्ती मुसलमान की बस्ती और बस्ती में हमलो करे बिना अचे कोला त नमाज हिकिड़े मुसलमान की हकीकी निशानी है मस्जिद में अज़ान जो आवाज़ अचन ये मुसलमान की बस्ती जी मुसलमान के शहरनि की अलामत है खुद नमाज जो रही ये नमाज जिया अने मथे अमल करणो हिकिड़े हकीकी मुसलमान की निशानी है तमाम वॾो अहमियत फज़ीलत वारो कम है इन जे बरक्स नमाज के छॾणु हिकिड़ो बदतरीन जुर्म खतरनाक गुनाह है जो कोई इंसान नमाज के तर्क करे तो अहिड़े इंसान जो ठिकानो अल्लाह रब्बुल आलमीन दोज़ख के बनाए छॾे बेनमाज़ीअ जर जहन्नम जा हवाले करे में अचींदा ई जहन्नमी जर जहन्नम जी तरफ वेंदा पिया तर जन्नती उनखे सवाल कंदा फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जई जहन्नम जी तरफ कोला वञो पिया आजो कहिड़ो जुर्म जिन जुर्म के बदले अल्लाह रब्बुल आलमीन के दोज़ख के हवाले करे छॾे तरी जहन्नमी उते कई असबाब बयान कंदा पंहिंजे जहन्नम में वञे जो उन असबाब में मेड़िया पहलो सबब मेड़िया पहलो कारण ई बयान कंदा लम नकु मिनल मुसल्लीन जैसी नमाज की पाबंदी की न कंदा हुआसीं जिन जुर्म के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन असांखे दोज़ख के हवाले जिन जुर्म के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन असांखे जहन्नम के हवाले करे छॾे नमाज जो है जो कोई इंसान नमाज की पाबंदी न तो करे अड़े इंसान जो समझ ले हकीकी इस्लाम से कोई ताल्लुक ना है कोला तो नमाज कुफ्र इस्लाम के दरमियान फर्क करने वाली शय है नमाज हकीकी मुसलमान के दरमियान काफर के दरमियान फर्क करने वाली शय है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बैन अल अब्द व बैन शिर्क वल कुफ्र तर्कु सलाह जे हकीकी मोमिन बंदे हकीकी मुसलमान के दरमियान काफर मुशरिक के दरमियान फर्क करने वाली शय नमाज है जो कोई इंसान नमाज के जानी बुझी छड़े तो बगैर कंहिं उज़्र जी जानी बुझी नमाज के छड़े तो एड़ो इंसान दायरे इस्लाम में खारिज थी वञे तो अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन तरक सलात मुतअम्मिदन फकद कफर जो कोई इंसान जानी बुझी नमाज के तरक करे तो जो कोई इंसान जानी मानी नमाज के छड़े तो एड़ो इंसान कुफ्र के अंदर जो कदम रखे तो मुजाजिज बहरो जो कोई इंसान कलमो पढ़े तो कलमो पढ़ने के बाद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो इकरार करे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो इकरार करने के बाद नमाज की पाबंदी न तो करे एड़ो इंसान ला इलाहा इल्लल्लाह जे दावे के अंदर कूड़ो है एड़ो इंसान ला इलाहा इल्लल्लाह जे दावे के अंदर कूड़ो है जो कोई इंसान कलमो पढ़ने के बाद मुसलमान होने जो दावो करने के बाद नमाज की पाबंदी न तो करे कोला तो नमाज हिकिड़े मुसलमान जी हकीकी निशानी है अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने के अंदर अल्लाह जे पैगंबर सल्लम जे सहाबा जे ज़माने के अंदर बेनमाजी जो वजूद मौजूद न हो एड़ो कोई माण्हू न हो जो कोई नमाज न पढ़ंदो हुए हिकिड़ो माण्हू मुसलमान हुए उनके मुसलमान चेमा चींदो हुए नमाज न पढ़े एड़ो कॾहिं थी नथो सघे उन जे दौर के अंदर उन जे दौर के अंदर मुनाफ़िक जो को हुंदा जंहिं मथे अल्लाह रब्बुल आलमीन निफाक जो हुकुम लगा छॾे मुनाफ़िक वो मुनाफ़िक पण मस्जिद न अची करे नमाज पढ़ंदा हुआ बल्कि एतिरे क़दर नमाज के मामले में सख्ती होंदी हुई जो अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो मुझी दिल की ख्वाहिश ही है मुझी दिल की तमन्ना आरज़ू ही है जी आउं इशा की नमाज के अंदर पंहिंजे मसले मथे ॿिए खे उभो करे वञा वो माण्हू की इमामत कराए ऐं उन माण्हू के घर के वञी करे पंहिंजे हथे से आग लगाए छॾियां जो को माण्हू मस्जिद के अंदर जमात के साथ इशा की नमाज पढ़ने करे हाज़िर नथा थी जो को नमाज पढ़े था पर जमात के साथ मस्जिद में हाज़िर नथा थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान के घर के पंहिंजे हथे से आग लगाइण की तमन्ना आरज़ू ज़ाहिर कयो तो मुजाजिज बहरो जे करे पंहिंजे हाल के साम्हूं न्यारियूं तो भला पंहिंजो खुरो अंजाम थिए जो को मुसलमान होने जो दावेदार आहियूं पर पाण खे सिवाय जुमे
जी नमाज भाई कोई नमाज पाके नसीब नथी थी ऐं जेकर सहाबा इकराम जे दौर में नज़र करे जारी त सहाबा इकराम तो उन जे दौर जे अंदर जेकर को मुसलसल या 3 डी सुधी फजर जी नमाज जे अंदर इशा जी नमाज जे अंदर मोड़ो चिंदो सहाबा इकराम उन के मुनाफिक शुमार कंदा वा उन जे बारे में सहाबा इकराम निफाक जो शबो कंदा वा त पांजो कुरो हाल थी जो को पा नमाज सिरे से पढ़ो जता जो को नमाज का तरक करे फिरो पिया भला पांजे बारे में उन जो कुरो राय थी त मुझे अजीज बारो पिन पिन जे गरीबान में जाकियो पिन जे ईमान जी ए पिन जे ईमान जी ए पिन जे अमल जी इस्लाह करियो वरना ये नमाज के छडन नमाज के तरक करण पांजी बर्बादी जो जरियो बनी सके तो नमाज के तरक करण बर्बादी जो जरियो बनी सके तो ये नमाज को अड़ो फरीजो है जिन फरीजे के अल्लाह रब्बुल आलमीन के पण हालत जे अंदर के पण सूरत के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन माफ नहीं के जैसो जे इंसान के जिस्म के अंदर जान मौजूद है जैसो जे इंसान के जिस्म के अंदर जान मौजूद है ए इंसान जो अकल सही सलामत मौजूद है तैसो जे अल्लाह रब्बुल आलमीन के पण इंसान के नमाज माफ नहीं के जेकर इंसान जिंदा है ओ वही करे ओ बे नमाज पढ़ी ताकत नहीं अल्लाह ताला अल्लाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठे नमाज पढ़े जो हुक्म ने वेठे नमाज पढ़ वेठे न तो पढ़ी सके सोते लेटी करे नमाज पढ़े जो हुक्म ने ए लेटी करे पण नमाज न तो पढ़ी सके अल्लाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारन के साथ नमाज पढ़े जो हुक्म ने पर के पण हाल के अंदर नमाज अल्लाह रब्बुल आलमीन माफ नहीं के हर हाल के अंदर नमाज पाके पढ़नी है पांजे जिस्म में रूह निकरी वेंदो तंहिंखां पुठिया पा मथा नमाज जो फरीज़ो साक़ित थियण वारो है या पा चरिया थी पांजो अकल कम न कंदो है पांजो मगज कम न कंदो है उन हाल के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन ने पा मथा नमाज जो फरीज़ो साक़ित थियो ने तो वरना जैसो जो पांजे जिस्म में जान मौजूद है ए पांजो अकल सही सलामत मौजूद है तैसो जी अल्लाह रब्बुल आलमीन नमाज के पण इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन माफ नहीं के अल्लाह जी आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह रब्बुल आलमीन मैदान जिहाद के अंदर जते दुश्मन मुकाबले करे भाई उन दुश्मन जे मुकाबले जे वक्त दुश्मन सामो मुकाबला करे बो उन वक्त पर अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म ने तो बा जमात मानू जी नमाज अदा कर अर्दी फौज मुसलमान जे दिफा जे अंदर ओबियंदी मग दुश्मन के सामू लड़ेला करे ओबियंदी आय अर्दी फौज जो कोई अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में नमाज पढ़ला करे आय अल्लाह के सामू सजदो करेला करे ओबियंदी एतरे कदर शरीयत इस्लामिया जे अंदर नमाज दी पाबंदी जो हुक्म ने में आयो है पर अफसोस पा मुसलमान जे हाल मथे जे पा मुसलमान थी करे मुसलमान जे दावे मुसलमान होने जो दावेदार थी करे पण जे धंधे ला करे पण जे कारोबार ला करे कोई पाण उज़र मौजूद नहीं पा नमाज के तरक करे छडियो ता पा नमाज के पण जे धंधे ला करे पण जे कारोबार ला करे पण जे दुकान ला करे ए पण जे काम पण जे कामकाज ला करे ए पण जे दुनियावी मसरूफियात ला करे नमाज के तरक करे छडियो ता भला पांजो अंजाम भरोसे कयामत करो थिंदो मुझे अजीज भाइरो के पण जे गरीबान के जाकियो इन जिंदगी जो कोरो फायदो जी ये जिंदगी अल्लाह जी इबादत ला करे खर्च न थी इन जिंदगी जो कोरो फायदो जिन जिंदगी के अंदर पा 5 वक्त जी नमाज दी पण पाबंदी न करे सकंदा हो पा मुसलमान केड़े कम जा मुसलमान जिन मुसलमान के 5 टाइम नमाज दी तौफीक न थींदी वे ए धंधो ए कारोबार ए मिलकत केड़े कम जी जो को धंधो ए कारोबार पाके नमाज का गाफिल करे छडे ए धंधो केड़े कम जो को धंधो पाके नमाज पढ़े का रोके छडे ए दुकान केड़े कम जो को दुकान पाके नमाज पढ़ने जी तौफीक न दे एक होटल ए कारोबार केड़े कम जो जिन कारोबार मते वही करे पा नमाज का गाफिल थी वनो ए इस्लाम जा अजीम फरीद के पा तरक कर छडियो मुजाजिज बाहर जो कोई इंसान नमाज के तरक करे तो जो कोई इंसान नमाज के छड़े तो वो इंसान अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी की आखिरी वसीयत के तरक करे तो अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा दुनिया में रुखसत थियण वारा है अल्लाह के पैगंबर सल्लम की जिंदगी जो जरा आखिरी वक्त है तो उन आखिरी वक्त के अंदर उन आखिरी लम्हे के अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जुबान मते पर नमाज की वसीयत हुई हज़रत अली रज़ियल्लाहु ताला ने बयान करी था तो जैसो जी अल्लाह के पैगंबर की जुबान में कोचे की ताकत मौजूद हुई तैसो जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अल्फाज के दौरान दरिया अस्सला अस्सला वमा मलकत ईमानुकुम जई नमाज री पाबंदी कंदा रोजा ए पण जो गुलाम है ए पण जो नौकर जा करें जाके जो ख्याल कंदा रोजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी जे आखिरी अय्याम ताई ए जिंदगी जे आखिरी लम्हे सुधी इन जी वसीयत कंदा रहा पण अफसोस पा मुसलमान जे हाल मथे जे अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पा उम्मती होने जा दावेदार आयूं पर अल्लाह जे पैगंबर सल्लम जी वसीयत मथे अमल करे वाला आपा मौजूद नहीं हो और वसीयत मथे पा अमल करला करे तैयार नहीं हो अज जे करे दुनियावी को वसीयत वेदी पांजा पंजा माइत्र जे करे के शय जी वसीयत करे न था तो उन वसीयत के पूरो करला करे पा पूरियों दौड़ो कढो था उन वसीयत के हर एतबार से पूरो करे जी कोशिश करियो था ओ उन ला करे के जो करे हक दबाणो पे हक दबाए छडियो था के मथे जुल्म करनो पे तो जुल्म करे छडियो था पर अल्लाह जे आखिरी पैगंबर जी वसीयत जो को इमामुल अंबिया है जो को कयामत दी पंजो सिफारसी बनने वालो है उन जी वसीयत के पा ठोकरा छडियो था आज दुनियावी मामले जे अंदर जे करे पांजी को मामूली सिफारिश करे तो पा जो जिंदा होता तैसो जी पाणो जे एहसान के नता बणो पर
पर अल्लाह जो आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को सारी जिंदगी पा उम्मत की फिक्र करिंदो रहियो, सारी जिंदगी राती जो रोई करे अल्लाह वटि जो उम्मत की खैर खाइला करे दुआऊं करिंदो रहियो। ऐं बरोज़े क़यामत जहिड़ा तमाम अंबिया अलैहिस्सलाम तमाम इंसान तो परेशान हुंदा पर अंबिया अलैहिस्सलाम ते पण खौफ तारी हुंदो। हर इंसान के पण जे नफ्स की फिक्र हुंदी उन वक्त पण अल्लाह जो आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण ये उम्मत की फिक्र कंदो ऐं उन वक्त पण उम्मत की खैर खाइला करे अल्लाह रब्बुल आलमीन सिफारिश कंदो। उन पैगंबर जे उम्मत की थी करे उन पैगंबर की वसियत के पा ठुकरायूं था। मुझा अजीज भाई पंहिंजो अंजाम बदतरीन अंजाम थियण वारो है। बेनमाजी जो ठिकानो अल्लाह रब्बुल आलमीन जहन्नम के बनाए छॾे, बेनमाजी जो ठिकानो अल्लाह रब्बुल आलमीन दोज़ख के बनाए छॾे। अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वाली रात चंद्र ॾिठे, अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वाली रात चंद्र ॾिठे त हिकिड़ो इंसान ज़मीन मथे लेटियो पियो है ऐं ॿियो उन मथे पत्थर खणी करे उभो है ऐं उहो भारी पत्थर खणी करे उन जे मथे मथे हणे थो, जंहिंजी वजह सां उन जो मथो चूरो चूरो थियो वञे थो, उन जो मथो रेज़ा रेज़ा थियो वञे थो ऐं उहो पत्थर लमो वञी किरे थो ऐं उहो जर फरिश्तो उहो जेको मथे पत्थर हणे वारो है उहो पत्थर हणे वारो जर वापसि पत्थर खणी करे ते पुॼे थो तेंहिं सूदी वापसि उन जो मथो अल्लाह रब्बुल आलमीन वरी बरोबर करे छॾे थो ऐं वरी उहो इंसान अची करे मथे उहो फरिश्तो अची करे पते मथां ईअं जे पत्थर हणे थो ईअं जी उन जो मथो चूरो चूरो थींदो रहे थो, ईअं जी उनखे सज़ा मिले पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो जिब्रील अलैहिस्सलाम खे जे भला केरु आहे जंहिंखे अहिड़ी सज़ा ॾिनी में अचे पई। जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो त इहो इंसान रहियो जंहिंजो मथो निमाज़ जे वक़्त मथे भारी थी वेंदो, यानी निमाज़ खां गाफ़िल रहंदो। जेको इंसान निमाज़ खे तर्क कंदो उन इंसान खे बदतरीन सज़ा ॾिनी में अचे पई। ऐं जेको इंसान निमाज़ खे तर्क करे थो निमाज़ नथो पढ़े उन इंसान खे बरोज़े क़यामत अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे बदतरीन इंसान भेरो कारून भेरो फिरौन भेरो उबई इब्न खल्फ जड़े बदतरीन इंसान भेरो थियारींदो। अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन हाफ़ज़ अलैहा कानत लहू नूरन व बुरहानन व नजातन। ऐं जेको इंसान रसूल सल्लम फरमाए तो जो इंसान नमाज की हिफाजत कंदो उन इंसान ला करे नमाज क़यामत नी नूर उन इंसान ला करे दलील उन जी कामयाबी जो जरियो बनंदी। वमन लम युहाफिज अलैहा लम तकुन लहू नूरन वला बुरहानन वला नजा। ए जो इंसान नमाज की पाबंदी की न कंदो नमाज की हिफाजत की न कंदो उन ला करे क़यामत नी कोई नूर रोशनी मौजूद की न हुंदी, न को उन जी निजात ला करे को निजात मौजूद उन ला करे निजात हुंदी ऐं न की को उन ला करे हुज्जत दलील मौजूद हुंदी। वकान यौमल क़यामत मा कारून व हामान व उबई इब्न खल्फ। ऐं अहिड़ो इंसान क़यामत ॾींहुं कारून बेरो थी वेंदो, हामान बेरो थी वेंदो ऐं उबई इब्न खल्फ जणे बदतरीन इंसान बेरो थी वेंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइयो जेकॾहिं पंहिंजो शुमार नेक इंसान में करणु चाहियो था त नमाज़ जी पाबंदी करियो। कोला त इहा हक़ीक़ी ईमान वारे इंसान जी निशानी आहे, हक़ीक़ी मुस्लमान जी निशानी आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजो शुमार कारून बेरो करणु चाहियो था फिरौन बेरो करणु चाहियो था ऐं दुनिया जे बदतरीन इंसान बेरो करणु चाहियो था तव्हांजी जेको रवेश आहे इहा रवेश खे तव्हांजो जेको तरीक़ो आहे तव्हांजो जेको तरीक़ो आहे रवेश जेको आहे निमाज़ के तर्क करे फिरणो दीन जे अहकाम का रूगर्दानी करे फिरणो ये दीन का रूगर्दानी करनी नमाज के तर्क करणो या जो तरीको फिरौन बेरो आके उथियारिंदो या जो तरीको आके कारून बेरो उथियारिंदो ये तरीको आके दुनिया जे बदतरीन इंसान बेरो उथियारिंदो ए आके खणी करे दोज़ख जे हवाले करण वारो है। इतला करे नमाज री पाबंदी करियो। ये इस्लाम जे बुनियादी अरकान में हिकिड़ो रुकन है। ये पांजे गुनाह जी मग़फ़िरत ऐं माफ़ी जो ज़रियो है। ये अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वसियत है ऐं शरीयत इस्लामिया जे अहकाम में मिड़िया मुअज़्ज़ज़ हुक्म है। कोला त अल्लाह रब्बुल आलमीन शरीयत जा जिकी पण अहकाम आई ये मड़े अहकाम अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन मथे नाज़िल कए, मड़े अहकाम अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन मथे नाज़िल कए। पण जर नमाज जो वारो आयो तर पंहिंजे महबूब पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सते आसमान मथे कोठाए करे सिदरतुल मुंतहा जे करीब अल्लाह ताला ये नमाज तोहफे जे तौर मथे अता कए। ये नमाज हिकिड़ो अज़ीम फरीज़ो है। इन अज़ीम फरीज़े जी पाबंदी पाला करे जन्नत जे दाख़िले जो ज़रियो है। ऐं इन अज़ीम फरीज़े के ठुकराइणो ऐं इन अज़ीम फरीज़े का रूगर्दानी करणो पाण दोज़ख जहन्नम जे अंदर खणी वञण जो ज़रियो है। अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन नमाज जी फज़ीलत बयान कंदे इन नमाज जी अहमियत बयान कंदे फरमायो तो जो इंसान नमाज के पढ़े तो जो इंसान नमाज की पाबंदी करे तो अल्लाह ताला उन इंसान के गुनाह के इं साफ़ करे छॾे थो, उन इंसान के गुनाह के इं धोई छॾे थो जे हिकिड़ो इंसान 5 दफ़ा ॾींहं जे अंदरि गुस्ल कंदो हुए 5 दफ़ा ॾींहं जे अंदरि वेझंदो हुए उन जे बदन में कंहिं बि क़िस्म जो मैल बाक़ी नथो बचे। ईअं जे जेको इंसान 5 वक़्त जी नमाज की पाबंदी करे थो उन इंसान मथे कंहिं बि क़िस्म जो कोई गंदगी ऐं कंहिं बि क़िस्म जी गुनाह जी या कंहिं बि क़िस्म जी नाफ़रमानी गंदगी बाक़ी नथी बचे। ऐं ये नमाज जेको आहे पाण खे गुनाह खां रोके थी, पाण खे बेहयाई जे कम खां बुराई जे कम खां रोके थी। जेको इंसान नमाज की पाबंदी करे तो हक़ीक़ी तौर मथे जीअं नमाज पढ़नी खपे ये अल्लाह के पैगंबर जी सुन्नत तरीक़े के मुताबिक नमाज पढ़े तो
उन इंसान की नमाज बेहयाई जे कमे का उन इंसान की नमाज गुनाह जे कमे का रोके छॾे थी। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चए थो उतलु मा उहिया इलैका मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। जय मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज की पाबंदी करो। अक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। बेशक नमाज बेहयाई जे कमे का नमाज बुराई जे कमे का ऐं नमाज गुनाह जे कमे का रोके थी। पा नमाज पढ़ो था ऐं नमाज पढ़ने के बावजूद गुनाह करियूं था। पा नमाज पढ़ो था ऐं नमाज पढ़ने के बावजूद नाफरमानियूं करियूं था। अल्लाह जो पाक कलाम कुरान मजीद कूड़ो ना है बल्कि पांजी नमाज के अंदर खोट है। जे पा नमाज पढ़ो था ये नमाज अल्लाह के पैगंबर की सुन्नत के मुताबिक नमाज ना है। ये नमाज जे पाके पढ़नी खपे हकीकी तौर पर ये नमाज पा नथा पढ़ो तॾहिं जे पा नमाज पढ़ने के बावजूद गुनाह नाफरमानियूं करियूं था त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पा मथे लाज़िम ज़रूरी है जो नमाज का गाफ़िल है जो इंसान नमाज की पाबंदी नथा करी अड़ा इंसान इस्लाम जे फरीज़े की तरफ नज़र करे न्यारी ऐं इन फरीज़े के छॾण जे अंजाम की तरफ नज़र करे न्यारी जे असीं इन फरीज़े के जेकॾहिं तर्क करियूं त असांजो अंजाम कोड़ो थियण वारो आहे। ऐं बेनमाज़ी के बारे में उलमाए कराम जी कोड़ो राय उलमा एतिरे के इन मथे पिया शर्म महसूस करियूं जो उलमाए कराम के दरमियान बेनमाज़ी के मुसलमान होने गैर मुस्लिम होने के अंदर इख्तिलाफ है और वो उलमाए कराम बेनमाज़ी के मुसलमान नथा समझे जेकॾहिं पा पंहिंजे ज़ाती एतबार सां न्यारियूं कंहिं बि इंसान के जात नात जो जेकॾहिं तानो ॾिने में अचे जो तू इन जात से ताल्लुक़ रखे थो या नथो रखे तंहिंजे बारे में मूंखे शक है तो वो इंसान गुस्से सां थो थींदो वो इंसान विड़ेला करे तैयार थी वेंदो। पर नमाज के छॾण ई उहो बदतरीन कम है जे इन मथे अल्लाह रब्बुल आलमीन इन मथे अल्लाह उलमा इकराम पाके मुसलमान होने जो तानो ॾिनो हुयो जे मुसलमान आहे या ना इन जे बारे में शक शुबो है त इन इंसान के जो नमाज का गाफ़िल है इन ॻाल्हि मथे हया शर्म महसूस करणु खपे जो मुझे मुसलमान होने के अंदर ऐं मुझे मुसलमान न होने के अंदर इख्तिलाफ है। मूंखे मुसलमान के कब्रिस्तान में दफन करे खां उलमा इकराम मनाई करी था मूंखे कफन पहिराए खां मूंखे गुस्ल देने खां उलमा इकराम मनाई करी था। जो कोई इंसान नमाज का गाफ़िल है जो कोई इंसान नमाज नथो पढ़े उन इंसान के बारे में उलमा इकराम चए था त इनके मुसलमान के कब्रिस्तान में दफन न करियो इनके गुस्ल न ॾियो इन मथे नमाज जनाज़ा न पढ़ो बल्कि जीअं हिकिड़े गैर मुस्लिम हिंदुअ के दफन करे में अचे थो उन वारे जी ईअं दफन करे छॾियो त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो इन ॻाल्हि मथे पाण खे शर्म महसूस कयो खपे। ऐं इस्लाम अल्लाह जी दीन जो अज़ीम जो फरीज़ो है इन फरीज़े की अहमियत के समझी करे इन जे कदर के समझी करे इन जी अहमियत के समझी करे इन जे तरक करण जो जो अंजाम है उन अंजाम के साम्हूं रखी करे पिण जे अमल की इस्लाह करनी खपे ऐं पिण जे अमल की इस्लाह करे इन इस्लाम जे अज़ीम फरीज़े की पाबंदी करनी खपे। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ है त अल्लाह ताला पाके नमाज की पाबंदी करण की तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पामा जो बेनमाज़ी है अल्लाह ताला उनके 5 वक्त के नमाजी बनाए। अल्लाह ताला जे पा जुमे की नमाज के अंदर जमायूं इन जे अल्लाह ताला पाके 5 वक्त की नमाज में जमा थियण की तौफीक अता फरमाए। रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मथे इस्लाम मथे ऐं पंहिंजो ख़ात्मो थिए तो ईमान बिलखैर मथे आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलालह व कुल्लु दलालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।